नाज़रीन, आवाज़ टीवी के प्रोग्राम दी एज विथ मोहसिन बबर में अवां खे भलीकार। नाज़रीन, अॼु जंहिं इशू खे अॼु असां पंहिंजे सॼे प्रोग्राम में फोकस कंदासीं उहा असांजी न्याणी, सिंध जी पंहिंजी न्याणी प्रिया कुमारी जी गुमशुदगी वारो इशू आहे, जेको हाणे सोशल मीडिया बि तमामु घणो खयो वञे पियो ऐं हिन ते हाणे काफ़ी पहिरीं बि कोशिशूं थियूं आहिनि, पर हाणे बि सरकार ऐं इदारा जेके आहिनि पुलिस हुन ते कोशिशूं करे पई। कुझु नयूं डेवलपमेंट्स साम्हूं आयूं आहिनि त हिन वक़्तु छा थियो आहे, इहो मामिलो किथे पहुतो आहे, हिन हवाले सां को क्लू आहे न आहे, इन हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं अॼु पंहिंजे प्रोग्राम में। मुख़्तलिफ़ स्टेक होल्डर्स खे इन में पहुचा कोशिशि कंदासीं त मुख़्तलिफ़ पहलुअनि ते ॻाल्हाए तव्हां ताईं हिकिड़ी अपडेट रखूं असां पंहिंजे प्रोग्राम में। त सभ खां पहिरीं असां इन न्याणी जे प्रिया कुमारी जे वालिद साहिबु राजकुमार खे असां गॾु लाइन ते मौजूदु आहिनि। राजकुमार साहिबु, वॾी महिरबानी, तव्हांजी न्याणी जे हवाले सां सॼी सिंध सोगवार आहे ऐं सॼी सिंध जा माण्हू तव्हांजे लाइ चवनि था त पंहिंजो न्याणी या जेका अगवा थियल आहे, गुम थियल आहे, या वापसी पंहिंजे वालदेन ते पहुचे। त हींअर तव्हां असांखे ॿुधाईंदो छा अपडेट आहिनि हींअर ताईं तव्हांजे हवाले, तव्हां केतिरो मुतमइन आहियो जेका कार्रवाई थिए पई ऐं इंक्वायरी थिए पई? मुंहिंजी न्याणीअ खे 3 साल थियण वारा आहिनि, ख़बर पए काॾे कोई सुराग निकितो ई कोन्हे मुंड खां वठी। जी, पोइ हींअर पुलिस जी हींअर छा तव्हां पुलिस सां राब्ते में आहियो, पुलिस तव्हां सां राब्ते में बि आहे, त हींअर कार्रवाई छा थी आहे? को त हिंट मिले, को त क्लू मिले त केॾां वई, कीअं थियो, छा थियो? न, पहिरियां इहो एसपी साहब हुयो, छा इहो जी नालो इरफान समो साहब हुयो, अमजद इरफान समो साईं हुयो एसपी साहब जी। उन खां पोइ जावेद मेमून जेको एसएचओ ते संग्रहार थाणे ते जी, हा, उन टाइम में न्याणी मुंहिंजी गुम थी वई। पोइ हाणे ख़बर कान्हे केॾां वई, कोई सुराग नथो मिले। पोइ हींअर जेका पुलिस साईं करे पई, जांच करे पई, तव्हां सां मुतमिन आहियो या अञा तव्हांखे छा, तव्हांजी डिमांड छा आहे त जांच कहिड़े रुख में हलणु खपे, कीअं हलणु घुरिजे? जांच हाणे असां छा था चऊं, असांखे त सुराग त कोई मिलियो कोन्हे, न्याणी बचे त कोन मिलियो मुंड खां। जी, हाणे असां हालात रखी वेठा आहियूं, असां हालात ॾींदो कानो रस्तो कढंदो। त अलाह ख़ैर कंदोसीं। असां सभिनी जूं दुआऊं बि तव्हां सां गॾु आहिनि, कोशिशूं थियनि पियूं, मीडिया कोशिशि करे पई, सोशल मीडिया कोशिशि करे पई, सॼी सिंध जा माण्हू तव्हां सां गॾु बीठा आहिनि। पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाइजो त तव्हांखे शक वग़ैरह कंहिं ते आहे, कंहिं ते शक करे सघिजे, कंहिं माण्हूअ ते, कंहिं मिट माइट ते, कंहिं ॿाहिरि जे माण्हूअ ते? न, शक त असां कंहिंमें ई कोन्हे। हे जेके पुलिस वटा ॿियो टियों माण्हू रिकवरी छा थियो न थियो त पुलिस खे ख़बर रही, बाक़ी शक त असांजो हाली कंहिंमें कोन्हे। पर साईं, हींअर राजकुमार साहिबु हिकिड़ो ॿियो अहम सुवालु इहो त हींअर कुझु ॾींहं अॻु में इहा हिकिड़ी सोशल मीडिया ते हली त को संग्रहार जा को सैयद आहिनि, छा आहिनि, उहे उन्हनि जी को ॿुधण पिया आयो पियो, उन्हनि जा नाला आहिनि, त तव्हां छा चवंदव उन हवाले सां? न साईं, वारनि जा इहे नाला हलनि था सोशल मीडिया ते, पर इहा काई हिदायत कान्हे। साईं वारा असांजी मदद कंदा आहिनि, पहिरियां मदद कई आहे, हाणे कंदा, बाक़ी सोशल मीडिया ते ख़बरूं हलनि पियूं, इहे ग़लति आहिनि। अच्छा, इहे ग़लति हलनि पियूं। पर पुलिस जो साईं, कुझु पुलिस जो इहो बि चवणु आहे राजकुमार साहिबु, त चवंदा त कुझु तव्हांजा जेके मिट माइट आहिनि या पाड़े वारा के दोस्त आहिनि, उन्हनि जा फ़ोन नंबर, मोबाइल नंबर बि तव्हां खां घुरिया पुलिस, पर तव्हां तरफ़ां शायदि उहो नंबर न मिली सघिया, उन्हनि खे पासवर्ड न मिली सघिया, अहिड़ी क़िस्म जी का सूरत हाल हुई? मोबाइलूं जेके एसएसपी खे रिंगार मलिक साहब, त उहे ॿई मोबाइल एसपी जे अंडर में आहिनि, असांखे त न मिलियूं आहिनि। उनजो पासवर्ड तव्हां उन्हनि ते पहुचायो, जिन माण्हुनि जूं मोबाइलूं आहिनि उन्हनि जूं पहुचाया पासवर्ड, या उन्हनि सां पुलिस पुछा ॻाछा कई? वो एसपी साहब खे असां चयो असांखे मोबाइल ॾे त असां कोशिशि कयूं था, वरी वापसी असांखे न मिलियूं, वापसि उहे न मिलियूं आहिनि मोबाइल। 2 साल थिया आहिनि, हाणे 3 साल थिया आहिनि, रिपोर्ट इंसान खां विसरी वञनि था। अच्छा, उहे मोबाइल हुई प्रिया जी, गेम वेम खेॾंदी हुई। अच्छा, प्रिया जी मोबाइल उहा घर छॾे वई हुई? हा, गेम वेम खेॾंदी, ॿियो टियों बार सिम विम त कान विझल आहे। अच्छा, उहा हिकिड़ी मोबाइल आहे, ॿी मोबाइल कंहिंजी आहे साईं? ॿी माना ईअं पई, माना 2 मोबाइलूं अञा ताईं उन अथनि एसपी साहब वटि। अच्छा, उहे 2 मोबाइलूं तव्हांजे घर जूं उहे एसपी साहब वटि, पुलिस वटि माना? हा, पर जेके पाड़े जा साईं माण्हू आहिनि, तव्हांजा मिट माइट किन ते तव्हांखे शक हुजे था, पुलिस सम्झे थी त शायदि कुझु वेझा माण्हू तव्हांजा वेझड़ाई जा माण्हू इन्वॉल्व आहिनि, उहे थी सघनि था? उन्हनि खे त सभिनी खे वरितनि, पोइ हाणे कोई सुराग न मिलियो आहे। मिटनि माइटनि खे, साईं जा माण्हू या ॿिए के सभु माण्हू वरितनि, त कोई सुराग नथो मिले। अच्छा, चलो ठीकु साईं, अलाह ख़ैर कंदो, असां सभु तव्हां सां गॾु आहियूं, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो। नाज़रीन, राजकुमार
प्रिया कुमारी जा पिता आहिनि ऐं ज़ाहिर आहे उन्हनि जी जेका सिचुएशन आहे उहा तव्हां पाण सां सम्झी सघूं था, पाण सभु वालदेन जेके बि आहिनि उहे सम्झी सघनि था। पंहिंजी नियाणी गुम थी वञे त उनजी छा सूरत हाल हूंदी आहे। मूंसां गॾु मौजूदु आहिनि सीनियर जर्नलिस्ट कादर लाशारी, उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कयूं था, हुननि वटि कुझु अपडेट आहिनि। कादर, छा तव्हां वटि अपडेट आहिनि? तव्हां राजकुमार जे वालिद साहिब खे ॿुधो आहे, हींअर आबिद बलोच साहिब हुते SP अची विया आहिनि, त तव्हांखे छा लॻे थो, छा सूरत हाल आहे? ॾिसो मोहसिन, हिन केस जे हवाले सां जेका इन्वेस्टिगेशन थियणी हुई उहा त थी चुकी आहे। मतिलबु पुलिस खे जेतिरा बि पावर चइजनि, पुलिस जी जेतिरे वर्थ चइजे, त पुलिस जी जेका बि आहे सिंध पुलिस जी, उन्हनि पंहिंजा समूरा इस्तेमालु कया, उनजे बावजूदि बि प्रिया कुमारी जो को पतो न पइजी सघियो। मतिलबु हाणे आबिद बलोच त हींअर इहा इन्वेस्टिगेशन कंदो, हींअर इन्वेस्टिगेशन जेका आहे उहा छो त 3 साल हिन खे गुज़री चुका आहिनि, हींअर इन्वेस्टिगेशन पुलिस छा कंदी? मतिलबु इन खां अॻु में जेका इन्वेस्टिगेशन थी चुकी आहे उन में को बि क्लियू न मिली सघियो आहे। उन टाइम में चीफ जस्टिस साहिबु नोटिस वरितो ऐं IG मुश्ताक महर साहिबु हुयो। उन टाइम में अमजद शेख साहिबु जेको सीनियर ऑफिसर आहे, तनवीर तुनियो, इरफान समो साहिबु, जेके इहे 3 सीनियर ऑफिसर आहिनि। इन्हनि अॻु में बि अमजद शेख साहिबु जेके मुख़्तलिफ़ जांच कई, इन्वेस्टिगेशन जेके कयूं, उनमें अमजद शेख जो काफ़ी तजुर्बो आहे, ख़ुदि तनवीर तुनियो जो, इन्हनि सभिनी जो। त इन्हनि सॼो जेको ॻोठु आहे, इन सॼे इलाइक़े में 300 खां वधीक जेके माण्हू हुया, उन्हनि जी प्रोफाइलिंग कई, उन्हनि जो प्रोफाइल चेक कयो सभिनी जो, ऐं इन्वेस्टिगेशन जे लाइ, इंट्रोगेशन जे लाइ काफ़ी माण्हू हिरासत में वरिता, जेके पाड़े वारा हुया, जेके ख़ुदि हींअर जेके इल्ज़ाम लॻनि पिया, शाह बिरादरी, जेके सैयद बिरादरी आहे, उन्हनि ते जेके इल्ज़ाम लॻनि पिया, उन्हनि जा जेके माण्हू हुया उन्हनि खे गिरफ़्तार कयो वियो, हिरासत में वरितो वियो, उन्हनि खां पुछा ॻाछा कई वई, पर कंहिं बि क़िस्म जो क्लियू न मिली सघियो उन टाइम में बि। उनखां अलावा मुख़्तलिफ़ जेके असांजा बॉर्डर आहिनि, ओसि ताईं मतिलबु पुलिस जेको आहे सो टीमूं मोकिलियूं वियूं, बॉर्डर चेक कराया विया, जेके असांजा टोल प्लाज़ा आहिनि उतां उन्हनि जूं कैमराऊं चेक कयूं वियूं। उन सां गॾोगॾु हिननि खां जॾहिं मोबाइल फ़ोन जेके आहिनि से वरितियूं वियूं, त उन हवाले सां पुलिस जो इहो चवणु आहे त असांखे मोबाइल फ़ोन त ॾिनी हुई, पर उनजा पासवर्ड न ॾिना विया। 2 मोबाइल फ़ोनूं ॾिनियूं वियूं, उन्हनि जा पासवर्ड वारसनि पारां न ॾिना विया, ऐं चयो वियो त असांखे पासवर्ड यादि न आहिनि। हाणे जेकॾहिं पुलिस उहे पासवर्ड खोले पई त उनमें जेका बि डेटा हुई उहा सॼी उॾी वञे आहे, डेटा ख़तमु थी वञे आहे, पोइ उन्हनि खे मोबाइल खुली वञे आहे, पर डेटा जेका आहे उहा न रहंदी आहे। त उन हवाले सां मतिलबु पुलिस जो बि इहो चवणु आहे। संगार मलक सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी, ॿियनि सां जेका ॻाल्हि ॿोल थी, त उन्हनि जो इहो त वारसनि जेको आहे सो फुल तावन असां सां शुरू में न कयो। त इरफान समे साहिबु उन टाइम में जेके आस पास जा क़ब्रिस्तान आहिनि उहे खुटरा आहिनि, उन्हनि में जांच करनि त किथे को मुलज़िम छोकिरी खे अगवा करे ॿारड़ी खे उन खे क़तलु करण खां पोइ किथे को दफ़नाए छॾियो हुजे, इन क़िस्म जी जांच। बहरहाल पुलिस जी जेका इन्वेस्टिगेशन आहे उहा मुख़्तलिफ़ गैंग जेके आहिनि, हाणे संगार मलक ॿुधाए पियो त बलोचिस्तान मां हिकिड़ो को गैंगस्टर गिरफ़्तार हुयो जेको ह्यूमन ट्रैफिकिंग जेका आहे उन में मुलवस हुयो। उन खे मुल्तान जी जेल में असां वञी उनखे इंट्रोगेट कयो ऐं उतां उनखां मदद जे लाइ बि उनखे चयो त असांजी हेल्प कयो। मुख़्तलिफ़ जेके धाड़ेलनि जा टोला आहिनि ओसि ताईं पुलिस उन्हनि खे अप्रोच कयो त छोकिरी जेकॾहिं अगवा हुजे या भुंग जो को मामिलो आहे, को ॿियो आहे त उन में, पर सभिनी धाड़ेलनि मां जेका जांच कई वई त उन धाड़ेलनि वटि बि छोकिरी न हुई। ॿिया जेके मुख़्तलिफ़ ग्रुप आहिनि जेके इंसानी स्मगलिंग में मुलवस आहिनि, उन्हनि खे बि इंट्रोगेट कयो वियो, उन्हनि ताईं अप्रोच कई वई। त पुलिस इन नतीजे ते पहुती आहे त हीउ को सिंगल माण्हू आहे, जेको गैंग न आहे का। मिसाल भुंग लाइ अगवा कयो वियो हुजे, ऑर्गेनाइज़ क्राइम न आहे, को सिंगल क्रिमिनल आहे जंहिं कहिड़ी बि नियत सां प्रिया खे खयो आहे, कंहिं नियत सां, पोइ हुनखे भुंग घुरणो हुयो, पोइ हुनखे को ॿियो मक़सदु हुयो, कहिड़ो मक़सदु हुयो, उन लाइ हुन खयो। ऐं उनखां पोइ जीअं ई प्रेशर ठहियो, पोइ उनमें चीफ जस्टिस जो नोटिस, उनमें ख़ुदि प्रिया जा वारस जेके आहिनि उहे एहतजाज, हिंदू बिरादरी एहतजाज, मीडिया ते इहे शयूं जीअं आयूं त उनमें एॾो ख़ौफ़ फैलिजी वियो जो मुलज़िम एतिरे ख़ौफ़ में हुयो त उहो जेकॾहिं प्रिया खे छॾे पियो तॾहिं हुन लाइ मसइलो हो। ऐं पुलिस जेके इन्वेस्टिगेशन ऑफिसर आहिनि उन्हनि जो इहो ख़्यालु आहे त जेको मुलज़िम आहे उहो प्रिया उनखे सुञाणे थी, प्रिया हुनखे सुञाणे थी, ऐं उनखे इहो बि ख़ौफ़ हुयो जेकॾहिं मां हिनखे छॾियां थो त प्रिया ॿुधाईंदी त मूंखे कंहिं अगवा कयो हो ऐं उन खां पोइ इहो मामिलो मुंहिंजी गिची में पवंदो। उनजे करे हुन प्रिया खे किथे गुम कयो आहे, प्रिया खे कीअं कयो आहे, पर इहो आहे त को हिकिड़ो सिंगल मुलज़िम ई आहे ऐं जेको प्रिया खे सुञाणे बि थो ऐं प्रिया हुनखे सुञाणे थी। उन्हनि जी फैमिली जेको सुञाणप वारो माण्हू आहे त प्रिया हुन सां वई आहे। कादर, तव्हांजी वरी महिरबानी, मां हिकिड़ो हिन खे तव्हां ॻाल्हि खे पाण कंटिन्यू कंदासीं, पर ब्रेक खां पोइ, छाकाणि त हीअ तमामु अहम आहे। पाकिस्तान में रिसर्च बि मौजूदु आहे जेको ॿारनि ऐं नंढनि ॿारनि जे हवाले सां जेके बि जिन्सी पंहिंजो ॾाढायूं थियनि थियूं या क़तल थियनि था या अगवा थियनि था,
उन वाला से हिकिड़ी अहम रिसर्च बि पाकिस्तान में मौजूदु आहे, उनजो मां हवालो ॾींदुसि ऐं ॿियनि धुरियुनि जो मौक़ो वठंदासीं पर ब्रेक खां पोइ। जी नाज़रीन, वेलकम बैक। प्रिया कुमारी मामले ते असांजी ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे। असां हींअर न्याणी जे वालिद साहिबु राजकुमार साहब ॻाल्हायोसीं। मूंखे जॉइन कयो आहे सखर मां SSP सखर आबिद बलोच साहब। बलोच साहब, थैंक यू वेरी मच फॉर जॉइनिंग माई प्रोग्राम। बलोच साहब, छा सूरत हाल आहे हींअर, अपडेट छा आहे तव्हां वटां? हाणे तव्हां इन्वेस्टिगेशन पाण बि कयो पिया, सो हिन महिल जी हिन केस जी, छाकाणि त पुराणो केस आहे, थोरो असां सम्झूं था ॾुखियाई चैलेंजिस हूंदा ज़रूरु, पर हींअर अपडेट छा आहे सर? हींअर अपडेट हिन में साॻी पोज़ीशन ई आहे। ठीकु आहे, हे हींअर पंहिंजो एक्चुअली आहे ई हिकु 2021 जी, माना तव्हां ख़बर आहे सभु 21 में छोकिरी गाइब थी थिए, 10 मुहर्रम जो ॾींहुं हुयो, ऐं जेकी असांखे रिपोर्ट्स हुयूं हिकु माना सिग्नल्स वग़ैरह जिते किथे बंदि हुया, पर उहो बि माना कंहिं मूंखे चयो की माना इहो टॉक शो में को कंहिं चैनल सां ॻाल्हायूं पिया, उन्हनि चयो की ईअं कोन हुयो। उहो बि मां वेरिफिकेशन लाइ लेटर लिखी छॾियो आहे PTA खे, भई असां कंफर्म करे ॿुधायो की उन ॾींहुं इन इलाइक़े में सिग्नल्स बंदि हुया न हुया। मुंहिंजी रिपोर्ट्स मुताबिक़ बंदि हुया, पर वरी बि मां वेरिफिकेशन कराए वठंदुसि। बाक़ी इहो आहे हिकु अञा ताईं उहे कोशिशूं काफ़ी SSPs जेकी मूंखां पहिरियों ते रहिया, उन्हनि कोशिशूं कयूं, जेकी पॉसिबल एफर्ट्स थी सघनि पियूं उहे बि कयूं। जेकी इहे तव्हांजा इहे बागड़ी हूंदा आहिनि, बेडवेन्स जेकी आहिनि, उन्हनि खे चेक कयूं, पंजाब ताईं विया। ठीकु आहे, पंहिंजो का शइ इन में असांखे अञा ताईं न मिली सघी आहे। बाक़ी मज़ीद जेको आहे असां पाण कोशिशि कयूं था, ॾिसूं की किथे को ह्यूमन इंटेलिजेंस जे ज़रिए का शइ असांखे मिली वञे त ठीकु आहे। माना हिन वक़्तु पंहिंजो मां एतिरी ॻाल्हि कंदुसि की प्रिया कुमारी जे बारे में का शइ ख़बर पवणु कंहिं मौजे खां घटि न हूंदो। माना क्या है कि वो माना ज़िंदा है या खुदा न खास्ता। बलो साहब, इनमें हिकिड़ी अहम ॻाल्हि आहे जंहिं ते शायदि सोशल मीडिया बि शायदि ओतिरो ध्यानु न पियो ॾिए, असांजी मीडिया बि शायदि ध्यानु न पियो ॾिए। पाकिस्तान में रिसर्च मौजूदु आहे ॿारनि जे हवाले सां जेके बि क्राइम्स थियनि था, जंहिंमें अगवा, रेप ऐं जिनसी ॾाढाई वग़ैरह ऐं क़त्ल वग़ैरह शामिल आहिनि, उनमें घणे भाङे 70-80% पंहिंजा मिट माइट सुञाणण वारो माण्हू हूंदो आहे। इन हवाले सां का कोशिशि कई वई त उन्हनि माण्हुनि ताईं थोरो ह्यूमन इंटेलिजेंस जे थ्रू कमु कजे थोरो? बिल्कुलु हिननि जा जेकी क़रीबी मिट माइट हुया, सभिनि खे इंटरोगेट कयो वियो, का शइ छॾी न वई। पर जीअं की मां तव्हांखे हाणे माना इहो बि ॿुधाईंदो हलां की मूंखे हार्डली हिते को 8-9 ॾींहं थिया आहिनि सखर ज़िले में। मां हिन केस खे वरी दुबारा रिविज़िट कंदुसि, माना ॾिसंदासीं की हिन में का शइ अगरि रहिजी वई आहे त मां हुनखे बिल्कुलु एड्रेस कंदुसि। अच्छा साईं, मोबाइल फ़ोन जो छा इशू आहे? मोबाइल फ़ोन तव्हां कुझु आहिनि रिकवर थियल तव्हां वटि पिया आहिनि? उनखे अलावा कुझु मूं स्टेटमेंट ॾिठियूं हुयूं पोइ पुलिस ऑफिसर जूं, जिन जो ख़्यालु हो त कुझु असां मोबाइल फ़ोन जे लाइ अप्रोच करण जी माण्हुनि जी कोशिशि कईसीं त हिननि खे असांखे इंट्रोगेट में शामिलु कयो वञे, पर उहो इंट्रोगेशन में शामिलु शायदि न थी सघिया। कुझु अहिड़ी क़िस्म जूं ख़बरूं आहिनि? न त अहिड़ी का शइ कान्हे ठीकु आहे। इवन जंहिं पंहिंजो सैयदनि ते इल्ज़ाम लॻा, उन्हनि जी बि इवन फैमिलीज़ खे बि इंटरोगेट कयो वियो। ठीकु आहे, ऐं अहिड़ी का शइ कान्हे का माना पंहिंजो किथां रिफ्यूज़ल थी हुजे। ऐं मोबाइल फ़ोन जेको आहिनि उहे बि अञा ताईं तव्हां वटि पुलिस जी तहवील में 2 मोबाइल फ़ोनूं आहिनि, राजकुमार ॿुधाइनि था? अगरि मां तव्हांखे वरी चयो ठीकु आहे, हीअ मूंखे इहा ॻाल्हि कंफर्म करणी पवंदी, इहा मोबाइल फ़ोननि वारी जेतिरो मूंखे ख़बर आहे त अहिड़ी का शइ कान्हे। जेकी शयूं हुयूं मोबाइल फ़ोन्स मिलियूं उहे सभु डिजिटली जेको आहे उन्हनि खे पंहिंजो फॉरेंसिक कराई वई त का शइ असांखे न मिली। बाक़ी ॿी का शइ तव्हां चओ था की पंहिंजो मोबाइल फ़ोन्स आहिनि त मां वरी दुबारा चेक करे वठंदुसि। जी, मुज़फ़र कादर लाशारी बि मौजूदु आहिनि, कादर लाशारी बि कुझु ॻाल्हाइणु चाहींदा आहिनि मामले ते? हाँ बिल्कुलु आबिद साहब, मां इहो ई चवां पियो त जेका पुलिस खे इन्वेस्टिगेशन करणु घुरिजे, 3 सीनियर ऑफिसर असांजा अमजद शेख साहिब, इरफान साहिब, तनवीर तुनियो साहिब, उन्हनि हर रुख खां इन्वेस्टिगेशन करे चुका आहिनि, उनमें को बि क्लियू न मिलियो। त हाणे जेका JIT जे हवाले सां तव्हां लेटर लिखियो आहे होम डिपार्टमेंट खे, त बाक़ी हिन में इन्वेस्टिगेशन कहिड़ी रहे थी जेका जंहिंखे कवर कयो वेंदो, उन हवाले सां जेकॾहिं असांखे ॿुधाईंदो, असांजे नाज़रीन खे ॿुधाईंदो त हाणे इन्वेस्टिगेशन जो उहो कहिड़ो पासो रहियल आहे? मिसाल जेके ॿारड़ा अगवा थियनि था, सर्कस वारनि खां बि पुछियो वियो, उन्हनि ते बि कमु कयो वियो, मुख़्तलिफ़ जेके गैंग आहिनि उन ते बि कयो वियो, सॼो जेको 300 खां वधीक माण्हू आहिनि उन इलाइक़े जा रहवासी, उन्हनि जी प्रोफाइलिंग कई वई। त हाणे कहिड़ो पासो रहियल आहे जंहिं ते अञा पुलिस जेको आहे उन ते कमु कंदी? जी, इन में ईअं आहे की पंहिंजो जेकी अहिड़ा गैंग्स जेकी ॿारनि जी किडनैपिंग में या उन्हनि जी माना
को सेल परचेज में विकिणण में मुलविस रहिया हुजनि उन्हनि खे असां हिन JIT थ्रू ॾिसंदासीं। पोइ थी सघे थो में कुझु बैनुल सूबाई गिरोह बि हुजनि उन्हनि खे असां ॾिसंदासीं। ऐं जेकी मां तव्हांखे पहिरियों बि ॻाल्हि कई बैडवन्स में जेकी ईंदा आहिनि माइग्रेट करे मुख़्तलिफ़ सीज़न्स में उन्हनि खे बि असां रिविज़िट कंदासीं जेकी इंटर मूवमेंट कंदा आहिनि पंहिंजी। अच्छा, टेक्निकली आबिद साहब तव्हां छा था सम्झो जेका पुलिस जी टेक्निकल बुनियादनि ते जेका इन्वेस्टिगेशन थिए थी उन में इन इन्वेस्टिगेशन में सम्झो था का अहिड़ी शइ मिली सघे थी? छो त न पहिरियां वटि का मोबाइल हुई, चवनि था उन नेटवर्क बि कोन हुयो, उनखां अलावा न का अहिड़ी शइ मिली आहे जेका टेक्निकल बुनियादनि ते इन्वेस्टिगेशन करे सघिजे। बाक़ी ह्यूमन इंटेलिजेंस जेका आहे उहा जेका आहे सो उहो त करे सघो था, पर टेक्निकली का शइ करे सघो था इनमें थी वेंदी? हाणे इनमें चइजे था इहा ॻाल्हि मां कंदुसि की मां पहिरियों चयो कि हिन केस खे मां रिविज़िट कंदुसि, ठीकु आहे। छो मां पाण ते अञा पंहिंजो कुझु ॾींहं मूंखे थिया आहिनि त मां ॾिसी वठंदुसि हिन में अगरि का शइ जेको डिजिटली जेका असांखे इन्वेस्टिगेशन करणी आहे उन में अगरि का शइ रहिजी वई आहे, का शइ ओवरलुक थी वई आहे त असां हुनखे बिल्कुलु अटैच कंदासीं प्रोफेशनल तरीक़े सां। अच्छा आबिद साहब, मुंहिंजो सर सवालनि में ॿियो इन हवाले सां इहो आहे, इन जनरल सवाल आहे त जॾहिं JIT ठहंदी आहे त ज़ाहिर आहे जांच जो दाइरो थोरो वसी थी वेंदो आहे ऐं जेका पुलिस वटि टेक्नोलॉजी आहे उहा असांजी एजेंसियुनि वटि शायदि वधीक टेक्नोलॉजी आहे। पर अगेन सवाल इहो रहंदो त छा 2 साल 2.5 साल पुराणी टेक्नोलॉजी खे रिट्रीव करे सघिजे थो डेटा खे या अहिड़ी क़िस्म जी का शइ? अगरि बिल्कुलु रिट्रीवल त अगरि तव्हां वटि पंहिंजो डिवाइस आहे, मोबाइल फोन आहे त बिल्कुलु थी सघे थो। माना को मोबाइल फोन अगरि 2 साल 3 साल पहिरियों अञा ताईं हले पियो, बिल्कुलु शयूं पॉसिबल आहिनि, ठीकु आहे। ऐं असां हिनखे बिल्कुलु ॾिसूं पिया। जी ठीक साईं, थैंक यू वेरी मच बलोच साहब फॉर जॉइनिंग। थैंक यू जी, थैंक यू। कादर, ही अहम ॻाल्हि आहे त 2 साल 2.5 साल पुराणी जेका डेटा आहे उहा वरी वापसि मिली वञे ऐं वरी उन ते कमु थिए, थोरो चैलेंजिंग लॻनि पियूं शयूं। चैलेंजिंग ॾिसो, उहो त 2 साल 2.5 साल अॻु ई हुयो न। मतिलबु हाणे जेकॾहिं डेटा हींअर बि जेकॾहिं उहा डेटा मिले बि थी त उहो उन में इहो ई थियणो हो जेको 2-2.5 साल अॻु में करे वई पुलिस। उन्हनि खे जेको डेटा जेके मोबाइल फ़ोनूं ॾिनियूं हुयूं उन मोबाइल फ़ोन तां कुझु कोन मिलियो, या मुख़्तलिफ़ जेको आहे सो हिननि जो चवणो त जेके सर्कस वारा आहिनि, जेके ॿारड़ा ख़ासि तौर ते उहे खणी अॻवा कंदा आहिनि, या जेके पेनूं आहिनि ग्रुप मुख़्तलिफ़, मतिलबु हर रुख खां हिन में इन्वेस्टिगेशन थी चुकी आहे ऐं पुलिस कुझु न करे सघी आहे। हाणे इहा JIT जेकॾहिं जुड़े थी त उन JIT में असांजा इदारा बि हूंदा, असास इदारा हूंदा, उहे बि हिन में इन्वेस्टिगेशन में शामिल थी वेंदा। छा करे सघंदा? बिल्कुलु उहो ई आबिद साहिब खां तॾहिं असां पुछूं पिया त उहा कहिड़ी नई शइ हूंदी जेका तव्हां जंहिं ते कमु कंदो, कहिड़ो रुख हूंदो? मतिलबु जेको इलाइक़े में कंहिं ते शक हुजे उहो बि सॼो थी वियो आहे इन्वेस्टिगेशन। 300-400 माण्हुनि खां उन्हनि पुछा ॻाछा कई, गिरफ़्तार थिया, लाहौर बि तव्हां माण्हुनि खे वठी विया त उते वञी हुननि जो बयानु रिकॉर्ड करायो त जीअं ख़बर पए त टेक्निकली थी ग़लति पिया ॻाल्हाइनि, सच पिया ॻाल्हाइनि। त मतिलबु हर रुख खां इन्वेस्टिगेशन थी आहे। पर इहो आहे त पुलिस जे लाइ वॾो चैलेंज आहे केस इहो, सिंध पुलिस जे लाइ। ऐं सिंध पुलिस जी ख़ुदि जेका कारकर्दगी आहे उन ते हिकिड़ो सवालिया निशान बि आहे। ख़ुदि असांजा जेके ॿिया इदारा आहिनि उन्हनि जे लाइ बि हिकिड़ी सुवाल आहे त असांजी सिंध मां, असांजे इलाइक़नि मां को माण्हू अॻवा थिए, का ॿारड़ी अॻवा थी वञे ईअं, ऐं उनजी इहा बि ख़बर न पइजी सघे त उहा ज़िंदा आहे, मरी वई। जेकॾहिं मरी वई आहे त उनजो लाश किथे आहे, उहो वारसनि जे हवाले छो नथो कयो वञे, उनखे कीअं मारे वियो, उनजी इन्वेस्टिगेशन छो नथी कई वञे। त ख़ुदि असांजा जेके इन्वेस्टिगेशन इदारा आहिनि जिन ते अरबे रुपया असां सालियानी बजट बि रखूं था, ख़र्च कयूं था, उन्हनि जे लाइ इहो सवालिया निशान ज़रूरु आहे। सिंध पुलिस जे लाइ सवालिया निशान आहे। मुंहिंजे ख़्याल में हीउ केस जेको आहे उहो केस अहिड़े तरीक़े सां कंहिं ऑफिसर जेके असांजा मुख़्तलिफ़ जेके इन्वेस्टिगेशन में जंहिंजो वधीक तजुर्बो आहे उन्हनि खे मुक़ररु कयो वञे हिन केस में, ऐं उहे कंहिं नतीजे ते पहुचनि त बरहाली ॾाढो ॾुखियो केस आहे। मुख़्तलिफ़ टीमूं जेके आहिनि वधीक ठाहियूं वेंदियूं, टीमूं वधीक ठहनि जेके इलाइक़े में बि कमु कनि, मुख़्तलिफ़ गुरू जेके आहिनि जेके अॻवा कनि था ॿारनि खे, उन्हनि ते जन ऑफिसरनि जो वधीक कमु हुजे। कादर, इशू इहो आहे त उहे जेके बि मक़सदु मुमकिन आहे इम्कानी तौर ते अॻवा कंदड़ ग्रुप्स या फ़र्द आहिनि, उनखे हाणे कीअं रिकॉल कबो? 2.5 साल खां पहिरीं उहो माण्हू हुते मौजूदु हो, चवंदोसीं 2.5 साल पहिरीं मां त हिते होसि कोन, मिसाल आहे हिकिड़ो। ऐं उन नंढिड़ो शहर आहे, नंढिड़ो इलाइक़ो आहे, को एतिरो वॾो इलाइक़ो बि हूंदो बि कोन संगरार जेको आहे। त उते उन इलाइक़े में अहिड़ी कहिड़ी शइ मक़सदु उते ज़ाहिरनि हर माण्हू खे तक़रीबन इन्वेस्टिगेट पुलिस ऐं इदारनि करे छॾियो हूंदो। बिल्कुलु हाणे उहो वरी उनखे 2.5 साल खां पोइ वरी ॾिसनि इहे माण्हू किथे आहिनि, छा आहे, वरी हर माण्हू खां पुछा कजे।
थोरो चैलेंज काफ़ी वॾो पुलिस लाइ आहे त ज़रूरु। तमामु वॾो चैलेंज आहे। ही ब्लाइंड केस अहिड़ा जेके हुजनि था उहे पुलिस लाइ घणो चैलेंज हुजनि था। जेकॾहिं को गुरू करे थो क्राइम ओसि ताईं पुलिस पहुची थी वञे, जेकॾहिं का गैंग करे थी ओसि ताईं पुलिस पहुची थी वञे, छो त पुलिस जा लिंक ओसि ताईं आहिनि, उहे कान का अहिड़ी शाहिदी कान का अहिड़ी गवाही छॾनि था। पर जेकॾहिं को सिंगल माण्हू आहे ऐं उहो क्राइम करे थो, इन तरफ़ कंहिंजो कॾहिं को हुन माज़ी में हुनजो क्राइम रिकॉर्ड में न रहियो हुजे ऐं ईअं ई मतिलबु इहो आहे त हुनजो पहिरियों ई क्राइम हुजे ऐं उहो करे थो न, त उहो पुलिस जे लाइ तमामु ॾुखियो हुजे थो। ॻोठनि में जेके नंढा नंढा क्राइम हुजनि था उन्हनि जे उहो ख़ात्मो उन करे न थींदो आहे त उहे कंहिं ग्रुप में न हुजनि था, कंहिं गुरू में न हुजनि था, ईअं ई सिंगल क्राइम करे वरी लिकी वञनि था ऐं उन्हनि जो को अहिड़ो रिकॉर्ड न हुजे थो। त उन हवाले सां पुलिस जे लाइ हीउ वॾो चैलेंज आहे। पहिरियां जो केस जेको आहे उहो ख़ुदि सिंध पुलिस जी कारकर्दगी ते सवाल आहे। ठीकु आहे, कादर असां गॾु रहिजो, वरी वठूं था हिकिड़ो ब्रेक खां पोइ हिनजे थोरो ॿिए डिफरेंट एंगल ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। जी नाज़रीन, वेलकम बैक। प्रिया कुमारी सिंध जी न्याणी, असां सभिनी तव्हांजी न्याणी आहे। उन जे केस हिन मामले ते असां ॻाल्हायूं पिया, पंहिंजे मुख़्तलिफ़ रुखनि ते असां कोशिशि कयूं पिया। मूंसां गॾु सीनियर जर्नलिस्ट कादर लाशारी मौजूदु आहिनि, SSP सखर सां बि ॻाल्हि कईसीं, हुनजे वालिदनि सां बि ॻाल्हि कईसीं। त इशू आहे हिन में थोरा प्रॉब्लम्स आहिनि। हिकिड़ो ॿियो मामिलो आहे कादर, तव्हां सां मां कादर ॿीहर अचूं था। असांखे इक़बाल ॾेथो साहिबु जॉइन कयो आहे, सिंध ह्यूमन राइट्स कमीशन जे चेयरमैन। साईं ॾेथो साहिबु, थैंक यू वेरी मच फॉर जॉइनिंग माई प्रोग्राम। थैंक यू दादा। ॾेथो साहिबु, ही तव्हां हिकिड़ो लेटर बि इशू कयो आहे IG सिंध खे, ऐं तव्हां उन ते तव्हांजे डिपार्टमेंट जे तरफ़ां, तव्हांजी कमीशन जे तरफ़ां त ही कंप्लेन हिकिड़ी तव्हां कई आहे। पर तव्हां हिन में ॿियूं शयूं त आहिनि आहिनि, प्रिया कुमारी जे हवाले सां बिल्कुलु डिटेल में आहिनि, पर तव्हां हिनखे माइनॉरिटीज़ वारे एंगल खे बि तव्हां ॾिठो आहे त इहो थी सघे थो क्राइम अगेंस्ट माइनॉरिटीज़ बि आहे। त तव्हां इन हवाले सां ॿुधाइजो त हिन इहो जेको एंगल आहे इहो मुमकिन थी सघे थो त हिनखे एज़ ए हिंदू टारगेट कयो वियो हुजे? न न, मुंहिंजो पहिरीं ॻाल्हि त मां इहो डिस्क्लेमर थो ॾियां त हीउ मुंहिंजी कमीशन जो लेटर न आहे। जी जी, ठीकु आहे। सिंध ह्यूमन राइट्स कमीशन जो हिकिड़ो अलॻि लेटर आहे जंहिंमें 3 तारीख़ ते मुंहिंजी हियरिंग रखियल आहे सखर में, उते मुंहिंजी रीजनल ऑफिस में। ठीकु साईं। ही ह्यूमन राइट्स डिपार्टमेंट जो आहे को। ठीकु साईं, इहो कमीशन खां अलॻि आहे। तव्हां पंहिंजे कमीशन जे हवाले सां ॿुधाइजो जेका तव्हां उते रखी आहे। एग्जैक्टली, असां जॾहिं खां मूं कमीशन जी चार्ज वरिती आहे लास्ट ईयर खां वठी, मूं सिंध ह्यूमन राइट्स कमीशन हिन जो कॉग्निजेंस नोटिस बि वरितो हुयो ऐं असां सिंध ह्यूमन राइट्स कमीशन में सखर में बि ऐं प्रिंसिपल ऑफिस में बि हिन जूं हियरिंग्स कयूं हुयूं। हुन में सिंध पुलिस वेरियस पॉइंटनि ते जेको आहे पंहिंजो प्रोग्रेस शेयर कयो आहे ऐं हाणे वरी लेटेस्ट जेका असां हुन केस जी हियरिंग जे जेको आहे 3 तारीख़ ते रखी आहे। हाणे ॾिसो, इशू जॾहिं चाइल्ड किडनैपिंग जो आहे या मिसिंग जो आहे या एब्डक्शन जो आहे, त उन सेंस में चाहे माइनॉरिटी हुजे या मेजॉरिटी हुजे, सभिनी खे आइन जो तहफ़ुज़ बराबरि आहे ऐं इन में को शक कोन्हे त आइन में इवन एक्स्ट्रा प्रोटेक्शंस बि आहिनि माइनॉरिटीज़ जे हवाले सां। सो मुंहिंजे ख़्याल में ही जंहिं बि लेटर लिखियो आहे उन्हनि जो तव्हां उहो सेक्रेटरी ह्यूमन राइट डिपार्टमेंट खां पुछा करे सघो था। ऐं ॿी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां, दे आर नॉट अथोराइज़ टू राइट द लेटर। आई डोंट नो इन जेको हुननि जो शायदि अबड़ो आहे हुन लेटर छो लिखियो आहे, हुन खां कंहिं लिखायो आहे। सो जॾहिं कमीशन हुन मैटर में सीज़्ड विथ आहे त कोर्ट हुन जे मैटर जे सीज़्ड विथ इन द डिपार्टमेंट कैन नॉट आस्क और इंक्वायर अबाउट दैट मैटर। अच्छा जी, ॾिठो साहिबु, इनमें तव्हां बि इनमें इन केस खे फॉलो कयो आहे, त डू यू थिंक त पुलिस जी जेका हिन परफॉर्मेंस आहे, जेको कमु आहे, उहो इत्मिनान जोॻो आहे त जंहिं डायरेक्शन में वञनि पिया या जीअं उहो कमु कनि पिया? मोहसिन ॾिसो, हाणे जॾहिं वंस FIR कटिजी वेंदी आहे ऐं पुलिस एविडेंस कलेक्ट कंदी आहे, चाहे उहो डिजिटल हुजे या फॉरेंसिक हुजे या सर्कमस्टेंशियल हुजे, त उन्हनि ॾींहंनि में पुलिस जी जेके रिपोर्ट्स आहिनि उन्हनि काफ़ी DNA माण्हुनि जा सैंपल्स कराया आहिनि। उन्हनि खे जेके शक हुया उन्हनि श्राइन्स ते ऐं उते उन्हनि कई आहिनि ऐं उन्हनि खे जेके सस्पेक्टेड माण्हू हुया उन्हनि खे उन्हनि जेको आहे इंट्रोगेट कयो हो। कंसर्न फैमिलीज़ खे उन्हनि घुरायो हुयो। और पुलिस चवे थी दिस इज़ अ टोटली ब्लाइंड केस। इवन असां ऑफ द रिकॉर्ड हू चवंदा त असां कब्रिस्तान जूं जेके उन्हनि वक़्त जूं जेके क़बरूं हुयूं उहे बि जेके एक्ज़्यूम करायूंसीं त मथां कंहिं ॿार जी डेड बॉडी पूरियल हुजे। सो हाणे इन में कोई शक कोन्हे त FIR
त कटियल आहे, खे 2 साल ऑलमोस्ट केस खे थियण वारा आहिनि ऐं वारसनि सां असांखे विक्टिम फैमिली सां हमदर्दी आहे ऐं सिंध ह्यूमन राइट्स कमीशन इन मैटर खे ॾिसे पई। ॾिसो साहिबु, हिन में तव्हांजो लास्ट कमेंट मूंखे खपंदो, जस्ट योर ऑब्जर्वेशन। मुंहिंजी बि ऑब्जर्वेशन आहे त केॾी केॾी महिल लॻे थो त सोशल मीडिया ते जेका कैंपेन्स हलनि थियूं मुख़्तलिफ़ रुखनि में, त उहा पॉइंट स्कोरिंग बि कॾहिं कॾहिं लॻे थी। कुझु माण्हू जीअं कंदा आहिनि त हीअं थी वियो, हीअं थी वियो, हीअ एविडेंस अची वियो, हीअ माण्हू इन्वॉल्व आहे वग़ैरह वग़ैरह, त इहो सॼो केस सोशल मीडिया बि ख़राबु करण जी कोशिशि करे पई। तव्हांखे लॻे थो? मुंहिंजी ज़ाती ऑब्जर्वेशन आहे। ॾिसो जेसितोणी ऑथेंटिसिटी आहे या ऑब्जेक्टिव रिपोर्टिंग आहे या इन्वेस्टिगेटिंग रिपोर्टिंग आहे, जेका सोशल मीडिया जा उनजा पंहिंजा हिकिड़ा एम्स आहिनि, ऑब्जेक्ट्स आहिनि ऐं मां कॾहिं बि असां सोशल मीडिया ते सोएट न हूंदा आहियूं। असां फिगर्स खे ॾिसी करे पोइ शयुनि जी कॉग्निजेंस ऐं नोटिस वठंदा आहियूं ऐं अनफॉर्चुनेटली सोशल मीडिया खे ट्रेंड जेको सेट करे थी, कॾहिं कॾहिं उहो सालनि जी पुराणी शयुनि खे जेका रिसाइकिल कंदा आहिनि ऐं उनजी मोटिव जेके आहिनि उहे ऑब्जेक्टिव न हूंदा आहिनि। पर होपफुली साईं 3 अप्रैल सखर तव्हांजी थिए पई हिन जी हेयरिंग, त शायदि कुझु नई शइ अची वञे, न्याणी बराबरि थी वञे, या हुनजे बारे में जेका बि हक़ीक़त आहे उहा पतो पइजी वञे साईं। डेफिनेटली ऐं तव्हांजे मुंहिंजो सिंध माइनॉरिटी मेंबर आहे सुखदेव साहब, उनखे चवंदुमि तव्हांखे प्रोग्रेस अपडेट कंदुमि। थैंक यू वेरी मच साईं इकबाल लेथो साहब। इकबाल लेथो साहब सिंध ह्यूमन राइट्स कमीशन जा चेयरमैन आहिनि। हुन ॿुधायो त असांजी तरफ़ां लेटर न लिखियो वियो आहे, इहो सिंध ह्यूमन राइट्स डिपार्टमेंट जेको हुन तरफ़ लिखियो वियो आहे, जेके अथोराइज़ न आहिनि उन्हनि ॿुधायो हुयो। पर बहरहाल हुननि तरफ़ां पंहिंजी जेका 3 अप्रैल ते हेयरिंग थिए पई ऐं उहा इहा सुठी ॻाल्हि आहे। चलो इदारा असांजा जेके आहिनि थोरा एक्टिव आहिनि ऐं उन ते हू कमु कनि पिया। कादर वटि वापसि हलूं था। कादर, ही साईं त चवंदा त ह्यूमन राइट्स डिपार्टमेंट बि पंहिंजी तरफ़ां पंहिंजी कार्रवाई ॾेखारण जी कोशिशि कई आहे। बिल्कुलु, हाणे मौसम ॾिसो जीअं ई हिकिड़ो इशू थियो आहे त हर डिपार्टमेंट पंहिंजी जेको आहे सो एक्टिविटी ॾेखारींदो। ज़ाहिर आहे त लेटर जेको आहे सो हिननि लिखियो आहे, या सुठी ॻाल्हि आहे, लेटर ई लिखी छॾियूं, माना सुठी ॻाल्हि आहे त इहो भला हिननि कमु कयो। त हिन में सभई धुरियूं जेके आहिनि उहे कुझु एहतिजाज कनि पियूं, कुझु सोशल मीडिया ते आवाज़ उथारनि पियूं, त हर माण्हू पंहिंजे हिसे जो कमु करे पियो। त हिननि बि पंहिंजे हिसे जो कमु कयो आहे। जीअं इकबाल लेथे साहिबु चयो त मां त हेयरिंग बि कयां पियो, इकबाल साहिबु माना लॻो पियो आहे, इन खां अॻु में ई हू लॻो पियो आहे, 3 तारीख़ ते वरी जेको लॻो पियो आहे, सभई एक्टिव आहिनि। पर मसइलो वरी बि इहो ई आहे त हीउ जेको केस आहे उहो ॾाढो मुंझियल आहे, ॾाढो मुंझियल केस आहे। त उनजे हल जे हवाले सां आहे त अला करे जीअं SSP साहिबु बि चए पियो त प्रिया कुमारी जी वाज़ियाबी जेका आहे हिकिड़ो मुआवज़ो हूंदो, मतिलबु हर माण्हू मुआवज़े जो इंतज़ारु करे पियो त मुआवज़ो थिए। पुलिस नथी करे सघे मुआवज़ो, त कुदरत तरफ़ां को थी वियो, वाक़ियो थी वियो, काड़ी शइ थी वई, कहिड़ी हैपनिंग थी वई जंहिंसां इहा ख़बर पइजी वञे। पर हिन में मूंखे बि मां ज़ाती तौरु सम्झां थो, हूअं त पुलिस सां घणी तनक़ीद ज़रूरु कंदा आहियूं, पर हिन केस जे हवाले सां लॻो आहे त पुलिस किथे वसां घटायो न आहे, किथे बि मूंखे नज़र न आयो त पुलिस असल में वसां पाण मुरादो त खणी घटाई आहे, पुलिस जो इहो किरदारु रहियो आहे। पर जेको चीफ जस्टिस नोटिस वरितो अहमद अली शेख साहिबु, उन खां पोइ IG खे घुरायो, IG हिकु ॿ हेयरिंग ते वियो, IG मुश्ताक महर पाण 2-3 भेरा सखर वञी हिन मामले ते कंहिं पई आहे उते माज़ी में मुश्ताक महर साहिब जी कोशिशि। ऐं जेका कमेटी ठही 3 ऑफिसरनि जी, उहा मुश्ताक महर साहिबु कमेटी ठाही, इहा का JIT न हुई, पर मुश्ताक महर साहिबु इहा कमेटी ठाही ऐं उन्हनि खे मुख़्तलिफ़ टास्क ॾिना। छो त 3 SSP जेकॾहिं आहिनि, टिनी खे इहो न चवंदो त हीअ FIR अथव, इन FIR ते तव्हां मूंखे छोकिरी बाज़ियाब कराए ॾियो, बारडी बाज़ियाब कराए ॾियो, पर मुख़्तलिफ़ रुखनि खां कंहिं फ़क़ीरनि ते कमु कयो, कंहिं गैंग ते कमु कयो, कंहिं उते जेके इलाइक़े वारा हुया उन्हनि जी प्रोफाइलिंग ते कमु कयो। त मतिलबु सभिनी ऑफिसरनि खे अलॻि अलॻि कमु विराए ॾिनो वियो, उन्हनि वरी टीमूं ठाहियूं। तमामु घणो कमु थियो आहे हिन केस ते। पुलिस पंहिंजो कमु कयो, कोर्ट जे दबदबे ते ई कयो, पर इहो आहे त पुलिस कमु कयो, न कई पुलिस। जेका हक़ीक़त कजे, जेकॾहिं किथे सुठो कमु थियो आहे त पुलिस ठीकु आहे। कादर लाशारी, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, कादर लाशारी असां सां गॾु दोस्त सीनियर सहाफ़ी मौजूदु हुआ, काफ़ी हिन केस ते बि हुननि कमु कयो आहे। अॼु असां आहे ज़ाहिर नंढो असां वटि प्रोग्राम आहे, एतिरे मिंटनि जो जेतिरो तव्हां ते अॼु ॾेखारियोसीं। असां कोशिशि कईसीं मुख़्तलिफ़ एंगल्स ते तव्हांखे हिन ते ॻाल्हि ॿोल करायूं। प्रिया कुमारी केस जे हवाले सां, प्रिया कुमारी जो केस हिकिड़ो चैलेंज आहे सिंध पुलिस लाइ बि, ऐं उहा न्याणी जेका आहे उनजो अतो पतो, उनजे जेको बि स्टेटस आहे, उहा ख़ुदा करे जेरी हुजे, उहा ख़ुदा करे पंहिंजो बाज़ियाब थी पंहिंजे घरनि ते पहुचे। जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता न बि आहे त उनजो अतो पतो ॾिए त घटि में घटि मालिकनि जेके माइटनि जेके वालदेन आहिनि, उन न्याणी जेका अमड़ आहे, वॾी तकलीफ़ में, वॾी पीड़ा में हिकिड़ी आहे, उन ताईं उहा ॻाल्हि पहुचे, उते को सेटिस्फैक्शन थिए। पर बहरहाल हीअ हिकिड़ो चैलेंज ज़रूरु आहे। इन पुलिसनि ते पंहिंजो कमु कयो आहे, तव्हांखे सॼो असां ॾेखारियोसीं। इन उमेद सां अॼु प्रोग्राम खे पुॼाणे ते पहुचायूं था।
त प्रिया कुमारी जे हवाले सां जेको बि स्टेटस उनजी ज़िंदगी जे बारे में आहे, उनजी अवेलेबिलिटी जे बारे में आहे, उहो पतो पए ऐं माइटनि खे ऐं सिंधी माण्हुनि खे ख़बर पए। मोहसिन बबर खे जेको प्रोग्राम इजाज़त ॾींदा, सदाईं गॾु।